नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की कंडियारी मां खबर ॾींदा हलूं त डॉक्टर हाकिम अली जलबानी डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मीरपुरकास ऐं फोकल पर्सन मीडिया मैनेजमेंट कमेटी एक्सपो 2021 हिननि अवामी न्यूज़ जी रिपोर्ट रकील अहमद वसाण सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त कंडियारी प्रेस क्लब ते हिकिड़ी बेहतरीन शख्सियत हाकिम अली जलबानी साहब डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मीरपुरखास डिस्ट्रिक्ट उन खां असां वटि आया आहिनि। असां चयो त मौक़े जो फ़ाइदो वठंदे साईं जिन खां कुझु सवालात कयूं जेके मालवंद जेके भाॻिया आहिनि असां वटि पूरी सिंध में जिते वसनि था उन्हनि जे हवाले सां ऐं ॿियो हिकिड़ो वॾो इवेंट थी रहियो आहे, हिकिड़ो वॾो हिकिड़ो प्रोग्राम थी रहियो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां हैदराबाद ते क़िस्म क़िस्म जेके ॾिसो त मवेशी जेके ॾिसो त ईंदा उते कैंप आहे हिकिड़ी बाक़ाइदे उते मालवंद माण्हुनि लाइ तमामु सुठो हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। सो उन बारे में वधीक पहिरीं उन सॼी कचहरीअ खां अॻु में सॼी ॻाल्हि ॿोल खां अॻु में साईं जिन खां पहिरीं त साईं तारुफ़ असांजे ॾिसंदा Dr. Hakim Ali Jalbani, Deputy Director Livestock Animals from Mirpurkhas and focal person of Media Management Committee of Expo 2021. जीअं त अॻु जीअं 2020 जीअं 2021 में हैदराबाद हटली बाईपास ते जानवरनि जो मेलो लॻे पियो, एक्सपो लॻे पियो। असल मिनिस्टर साहब सही अब्दुल बारी खान किताबी साहब, सेक्रेटरी एजाज हुसैन महेसर साहब, डीजी मुजफ्फर अली वीडियो साहब, डीजी नज़ीर अहमद कलोड़ो साहब, डायरेक्टर राना इख्तिशाम अल साहब जूं वधि कोशिशूं इहे आहिनि त असांजी सिंध जे माण्हुनि जो नालो रोशन थिए। जन जन वटि बि सुठे नस्ल जा जानवर आहिनि, प्योर ब्रीड आहे, प्योर ब्रीड जन वटि आहिनि, जन वटि निज नस्ल जा जानवर आहिनि, असां उनजो नालो रोशन करायूं। ऐं अलाह जी महिरबानी सां 2020 में जेको एक्सपो लॻो हो उहो बि ॾाढो कामयाबु वियो, पूरी सिंध जे माण्हुनि उनखे साराहियो। ऐं 2021 जो एक्सपो बि इंशाअल्लाह ताला कामयाबु थींदो, छो त 2020 में असां जन वटि बि सिलेक्शन लाइ वञूं पिया, जन वटि बि टीमूं वञनि पियूं जानवर जी सिलेक्ट करण लाइ, त उहे पिया चवनि त असां त जानवर पंहिंजे रखण लाइ धारिया आहिनि। असां चयो न हीअ तव्हांजा जानवर सुठा आहिनि, निज ब्रीड आहे, तव्हां पंहिंजे एक्सपो में इहे तव्हां शामिलु कयो, तव्हां उते एक्सपो मेले में जानवर तव्हां वठी अचो ऐं असां तव्हां सां गॾु हूंदासूं। इंशाअल्लाह ताला तव्हांजो नालो रोशन थींदो, तव्हांजे जानवर जी तारीफ़ थींदी ऐं तव्हांखे इनामात ॾिना वेंदा। ऐं छो बि ईअं उन खां पोइ 2020 खां पोइ उन्हनि एतिरो शौक़ु पैदा थियो जो चवनि पिया त हाणे असां इन खां वधीक निज ब्रीड वारा जानवर रखंदासीं, छो त असांजे मिनिस्टर साहब, सेक्रेटरी साहब, डीजी साहब, डायरेक्टर साहब जी इहा ई कोशिश हूंदी आहे त असां मालवंद माण्हुनि जी ख़िदमत कयूं। हेॾां असांखे बि उनजी सख़्तु हिदायतूं आहिनि त तव्हां मालवंद माण्हुनि जी ख़िदमत कयो। जेके बि सिंध जा डिप्टी डायरेक्टर्स आहिनि उन्हनि खां डेली रिपोर्ट वठंदा आहिनि, तव्हां मालवंद माण्हुनि जी ख़िदमत कयो। ऐं छो त जानवर जेको पाकिस्तान जी मईशत जो डिपेंड आहे, दारोमदार आहे, उहो एग्रीकल्चर लाइव स्टॉक ते आहे। जेकॾहिं लाइव स्टॉक तंदुरुस्त तवाना हूंदो, जेकॾहिं लाइव स्टॉक सुठो हूंदो त मईशत तरक़ी कंदी, जेकॾहिं लाइव स्टॉक तंदुरुस्त तवाना न हूंदो त मईशत तरक़ी न कंदी। ऐं असांजी वधि में वधि कोशिशि आहे त असांखे जेके बि इंस्ट्रक्शन्स मथां मिलनि पियूं, असांजी वधि में वधि कोशिशि आहे त उन इंस्ट्रक्शन ते असां अमल कयूं। अलाह असांजी महिरबानी सां असांजे सिंध में जेके बि डिप्टी डायरेक्टर आहिनि उन्हनि जी हिदायतुनि ते अमल था कनि। ऐं एक्सपो जेको लॻे पियो, मां सिंध जे माण्हुनि सभिनी खे चवणु चाहियां थो, जेकी बि तव्हां सिलेक्शन टीमूं अची चुकियूं आहिनि, जेकी तव्हांजा जानवर सिलेक्ट थी चुका आहिनि उनजी वधि में वधि सुठे नमूने तव्हां पालना कयो। ऐं 13, 14 ऐं 15 तारीख़ 15 मार्च ते एक्सपो लॻंदो ऐं एतिरे ताईं तव्हां सुठे नमूने जी पालना कयो, सुठे नमूने तव्हां हुनजी सार संभाल कयो त जीअं तव्हां उते तव्हांखे जानवर अचनि ऐं उहे जानवर अचनि ऐं उहे माण्हू ॾिसनि ऐं तव्हांजे जानवर खे एप्रिशिएट कनि ऐं तव्हां इनामात हासिलु करे सघो। पहिरियां पंजाब जो नालो हो, पंजाब में मेला लॻंदा, पर अलाह असांजी महिरबानी सां असांजे मिनिस्टर साहब, तव्हां यकीन कयो त मिनिस्टर साहब, सेक्रेटरी साहब, डीजी साहब, डायरेक्टर साहब राति ॾींहुं पिया था महिनत कनि
तव्हां यकीन कयो त कॾहिं बि तव्हां वेंदो त चए त किथे न किथे फील्ड में निकितल हूंदा। हाणे त किथे न किथे माना वञनि पिया, असांखां कारकर्दगी पुछनि पिया, असांखां पुछनि पिया तव्हां कहिड़ा जानवर सिलेक्ट कया आहिनि। जेके बि सिलेक्शन जानवर थी चुका आहिनि, बराए महिरबानी उन ते तव्हां कमकार उन तव्हां सुठे नमूने संभाल कयो। 13 ऐं 14 ऐं 15 मार्च ते एक्सपो पियो लॻे, जानवर जो मेलो पियो लॻे, जीअं तव्हांजो नालो रोशन थिए, तव्हां इनामात हासिल करे सघो। 13, 14, 15 मार्च ते हैदराबाद में बहितरीन मेलो मवेशियुनि जो। उते साईं जन चवनि था त बारी पिताफ़ी साहब मिनिस्टर जेके आहिनि उन्हनि जे तरफ़ां ऐं साईं हाकिम अली जलबाणी साहब तमामु ॾींहुं राति अनथक महिनत जेका करे तव्हां ताईं पैगाम रसाए थो। हर प्लेटफॉर्म तां, चाहे कंडियारी प्रेस क्लब हुजे, सांगड़ हुजे, मीरपुर पास हुजे, ऐं मीडिया कोऑर्डिनेटर जीअं मुक़ररु कयो वियो आहे उते मेले जी जेके तफ़सीलात या जेके बि ॻाल्हियूं आहिनि शेयर करण लाइ। सो ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो रहां पंहिंजे ॾिसंदड़नि खे त साईं जेके गुज़िरियल हींअर जेका बोर्ड थी हुई उन में मूं काफ़ी जॻहियुनि ते ॾिठो हो त डिप्टी डायरेक्टर मीरपुर ख़ासि हाकिम अली जलबाणी साहिबु पंहिंजी पूरी टीम सां गॾु मवेशियुनि में वैक्सीन खां वेंदे हर जॻह ताईं पहुचणु ॾुखियो हो। कुझु यूनियन काउंसिलूं त अहिड़ियूं हुयूं जिन में तक़रीबन काफ़ी पाणी हो जंहिंमें पहुची बि न पिए सघियो, पर ओसि ताईं बि पहुची उन्हनि खे जेका आहे सो वैक्सीन पवसार कई। जेके तारीख़ूं साईं ॿुधायूं आहिनि मार्च में 13, 14, 15 3 ॾींहं जेको आहे सो मेलो आहे। सभिनी खे दावत आहे ओवरऑल सिंध खे त अचनि ऐं माल मवेशी जेके उते सिलेक्शन थी विया आहिनि जेके उते हैदराबाद में ईंदा। इहो हिकिड़ो सुठो आहे, इहो हिकिड़ो सुठो क़दम आहे। उहे जेके भाॻिया आहिनि, जेके माल जा शौक़ीन आहिनि, ऐं उन्हनि लाइ बि हिकिड़ो सुठो क़दम आहे ऐं बहितरीनु। ऐं ख़ुदा तहसील थो पेश कयां साईं जी जेके त जसल आहिनि जे अहिड़ा सारा प्रोग्राम जेके आहिनि सो कनि था। सभिनी ॿुधंदड़नि खे 13, 14, 15 मार्च ते इन नुमाइश इन मेले में ज़रूरु अचिजो, छो त जेतिरो इहो वधीक ॾिठो वेंदो ओतिरो ई वरी शौक़ु जाॻंदो। ऐं भाॻिया जेके आहिनि सो इनशाला साईं जिन खे ख़ुशहाल ॾिसण था चाहिनि। मिनिस्टर ऑफ सिंध जेको आहे साईं पितावी साहिबु, उहो बि जेको आहे सो सुठो इन कम खे अॻिते आंदो आहे। वॾी महिरबानी समूरनि दोस्तनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।